अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ स्पाइसी स्पिनिच पफ पेस्ट्री जी रेसिपी खणी आया आहियूं। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु ब्लेंडर में असां पालक विझूं था 2 कप्स। सावा धाणा विझूं था 2 टेबल स्पून। कटियल साओ मिर्च आहे 1 अदद। जैतून जो तेल आहे 1 टेबल स्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां ब्लेंड कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे असां हिकु प्याले में ऐड कयूं था। ऐं इन खां पोइ विझूं था साओ बसर 2 टेबल स्पून। जीरो 1/2 टीस्पून। थूम जो पाउडर 1/4 टीस्पून। मोज़रेला चीज़ आहे 1 कप। फेटा चीज़ विझूं था 1 टेबल स्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे असां हिकु रोलिंग बोर्ड ते थोरो खुश्क अटो विझूं था। ऐं खुश्क अटो विझण खां पोइ असां खणी आया 1 अदद पफ पेस्ट्री शीट। ऐं पफ पेस्ट्री शीट खे असां नंढनि पीसेस में कटियूं था। पफ पेस्ट्री शीट खे नंढे पीसेस में कटण खां पोइ असां हिकु पीस खयो आहे ऐं उनखे वेलण जी मदद सां चङी तरह सां फ्लेट कयूं था। फ्लेट करण खां पोइ असां बीटन एग स्प्रेड कयूं था। ऐं एग वॉश करण खां पोइ हाणे असां विझूं था पालक जो मिक्सचर। पालक जो मिक्सचर विझण खां पोइ असां पेस्ट्री शीट खे फोल्ड कंदासीं ऐं पेस्ट्री जी शेप ॾींदासीं ऐं साइडनि खे असां पाणी जी मदद सां बंदि कयूं था। पेस्ट्री जे साइड्स ते पाणी हणण खां पोइ हाणे असां कांटे जी मदद सां पेस्ट्री जी साइड्स खे सील कयूं था। ऐं इन ई तरीक़े सां असां सभई पेस्ट्रीज़ तयारु कंदासीं। पेस्ट्रीज़ तयारु करण खां पोइ हाणे असां पेस्ट्रीज़ खे हिकु बेकिंग ट्रे में सेट कयो आहे ऐं हिकु दफ़ो ॿीहर बीटन एग विझूं था। बीटन एग हणण खां पोइ हाणे असां स्पिनिच पफ पेस्ट्रीज़ खे 15 मिनट जे लाइ 400 फॉरेनहाइट ते बेक कंदासीं। जी फ्रेंड्स, असां पेस्ट्रीज़ खे तक़रीबन 15 मिनट जे लाइ 400 फॉरेनहाइट ते बेक कयो आहे ऐं असांजी मज़ेदार स्पाइसी स्पिनिच पफ पेस्ट्रीज़ हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में असां तव्हांजे लाइ स्पिनिच चीज़ सॉयल जी रेसिपी खणी आया आहियूं। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां खयो आहे श्रेड थियल मोज़रेला चीज़ 1/2 कप। फेटा चीज़ विझूं था 1/4 कप। थूम जो पाउडर आहे 1/4 टीस्पून। साओ बसर आहे 1/4 कप। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि त हाणे असां हिकु साइड ते रखूं था। इन खां पोइ असां थोरो मैदो छिणकियो आहे बोर्ड ते। ऐं हाणे असां खणी आहे हिकु पफ पेस्ट्री शीट।
ऐं वेलण जी मदद सां पफ पेस्ट्री शीट खे चङी तरह सां फ्लैट कयूं था। पफ पेस्ट्री शीट खे चङी तरह सां फैलाइण खां पोइ असां बीट थियल अंडो चङी तरह सां पफ पेस्ट्री शीट जे मथां फैलाईंदासीं। ऐं इन खां पोइ हाणे असां चीज़ मिक्सचर विझूं था। चीज़ मिक्सचर चङी तरह सां फैलाए छॾियो आहे। त हाणे असां विझूं था कटियल पालक 2 कप्स, एड करण खां पोइ हाणे पफ पेस्ट्री शीट खे चङी तरह सां रोल कयूं था, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। रोल करण खां पोइ हाणे असां रोल खे पीसिस में कट कंदासीं। रोल खे पीसिस में कट करे छॾियो आहे। हाणे असां स्पिनिच चीज़ सॉइल खे हिकु बेकिंग ट्रे में सेट कयूं था। ऐं मथां लॻायूं था बीट थियल अंडो। बीट थियल अंडो लॻाइण खां पोइ असां स्पिनिच चीज़ सॉइल खे 15 मिनट्स जे लाइ 400 फ़ारेनहाइट ते बेक कंदासीं। जी फ्रेंड्स, असां स्पिनिच चीज़ सॉइल खे 15 मिनट्स जे लाइ 400 फ़ारेनहाइट ते बेक कयो आहे ऐं असांजो मज़ेदार स्पिनिच चीज़ सॉइल हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कभी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।